अहम ब्रेकिंग न्यूज़ पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त इस्लाम कोट में कुझु ॾींहं अॻु मेघवाड़ पाड़े में औरत चांदी मेघवाड़ जे प्लाट ते कब्ज़ो करण जे इल्ज़ाम हेठि आयल 6 ॼणनि ख़िलाफ़ SSP थरपारकर जे हुकम ते केस दाख़िल कयो वियो आहे। इस्लाम कोट थाणे ते मुतासिर औरत चांदी मेघवाड़ जी फ़रियाद ते 6 जवाबदारनि सतार ॾोट, हलीम बलोच ऐं ॿियनि ते औरत खे तशद्दुद करण तोड़े प्लाट ते कब्ज़ो करे घर ढहाइण वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस पारां केस दाख़िल करण जे बावजूदु अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में नाहे अची सघी। ॿुधायो वञे पियो त मुतासिर औरत मुसलसल इस्लाम कोट प्रेस क्लब ते एहतजाज करण बैदि SSP थरपारकर खे तहफ़्फ़ुज़ जे लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई ऐं मुतालबो बि कयो हो त जवाबदारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अहिड़ी दरख़्वास्त बैदि SSP थरपारकर इस्लाम कोट पुलिस खे सख़्तु हिदायतूं ॾींदे जवाबदारनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो, जंहिं बैदि इस्लाम कोट थाणे ते मुतासिर औरत जी फ़रियाद ते जवाबदारनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। औरत केस में ॼाणायो आहे त 6 जवाबदार सतार ॾोट, हलीम बलोच, कादू जुणेजो ऐं ॿिया मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो करे ज़बरदस्ती मूंखे घरां कढे तशद्दुद जो निशानो बणाइण बैदि तज़लील कई आहे। औरत मुतालबो कयो आहे त मूंसां इंसाफ़ करे मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे।